अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत जी तरफ़ खां अनाउंसमेंट थी आहे जंहिंमें HST SS सब्जेक्ट स्पेशलिस्ट एंड SST TO एंड डिफरेंट जॉब्स जेके आहिनि 16 to 17 वारियूं उहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन वठंदी। पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेको HST या SST आहे उन में जेके सब्जेक्ट्स आहिनि उन में इंग्लिश आहे, उन में बायोलॉजी आहे 9th खां वठी इंटर क्लास ताईं, फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे ऐं मैथमेटिक्स आहे ऐं सिंधी आहे। सिंधीअ जे हवाले सां शबाना नवाज़ ऑफिशियल जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अल्हम्दुलिल्लाह असांखे जेका मानाइती मोट ॾिनी ऐं तव्हांजी इज़तुनि मोहबतुनि जे लाइ असां बेहद मशकूर ममनून आहियूं। त IBA PST GST 2021 जे लाइ हिकिड़ो इलाही साख वारो प्लेटफॉर्म हुयो जंहिं ते तव्हांखे सिंधी पढ़ाई वई। बिल्कुलु ईअं ई असां 9th क्लास ताईं सिंधी कंप्लीट कई आहे, पर 9th क्लास जी जेका असां 9th क्लास ताईं जेका असां सिंधी पढ़ाई हुई कोर्स चेंज थी चुको आहे ऐं हाणे जेको कोर्स आहे मूं वटि उहे ॿई बुक्स आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कयां थी। हीअ आहे सिंधी जो पहिरियों बुक आहे 9th क्लास जो, जंहिंमें तव्हांखे 20 लेसन्स मिलंदा ऐं 14 शाइरी, यानी जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿिनि हिसनि में विराई वई आहे 9th क्लास ऐं इंटर क्लास जी। हिकिड़ो हिसो आहे नसर जो जंहिंमें असां मज़मून पढ़ंदा आहियूं ऐं ॿियो हिसो आहे नज़म जो जंहिंमें असां शाइरी पढ़ंदा आहियूं। हिन पुराणे सिलेबस जे हिसाब सां 20 जेके लेसन आहिनि उहे नसर जा आहिनि ऐं टोटल थिया 34। जीअं त हाणे उहो कोर्स चेंज कयो वियो आहे, हिन जे लाइ बि सिंधी अदबी बोर्ड खे लख वाधायूं। त जेको हाणे मज़मून जो कोर्स आहे, मज़मून जे कोर्स खे 24 जेके 20 हुया मज़मून हुया 20 मां घटाए उन्हनि जा 14 कया विया आहिनि ऐं जेको शाइरी जेका 14 हुई उनखे वधाए 20 कयो वियो आहे ऐं हीअ वारो जेको पोर्शन आहे उहो हुन में एक्स्ट्रा कयो वियो आहे। हिन में जेको एक्स्ट्रा आहे उहो आहे अफ़सानो अदब कहाणियूं ऐं नावल, जंहिंमें हिकिड़ियूं 5 कहाणियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं उनखां पोइ ड्रामो आहे चंड ऐं मानी अली बाबा जी, उनखां पोइ आतम कहाणी आहे मुंहिंजी कहाणी, सफ़रनामो आहे सिंगापुर में 7 ॾींहं, तंज़ मज़ाक आहे ऐं हिकिड़ा कुझु अदबी ख़त आहिनि ऐं हिकिड़ो अफ़सानो बि चई सघे थो या कहाणी हूंदा ई धरती रोशन हथ आगा सलीम जो, अमर जलील साहब ऐं ॿियनि बि केतिरनि ई जेके जिन जो सिंधी अदब में अहम कमु आहे, अहम किरदारु आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ जे बारे में मुख़्तसिर इंट्रोडक्शन बि आहे ऐं यकीनन उन सां गॾोगॾु तमामु इंफॉर्मेटिव सिंधी ग्रामर बि आहे। जीअं त अक्सर मज़ाक बि हलिया ऐं फ़नी जेके ॻाल्हियूं शेयर कयूं वयूं त 14 सेप्टेम्बर 2021 ते सिंधी क़ौम खे ख़बर पई त सिंधी ग्रामर में फ़ेल अकर तर्क बि आहे। सो बिल्कुलु ईअं ई HST SST एंड SS जे लाइ जिथे ॿिया एतिरा सब्जेक्ट तमामु अहम आहिनि उते सिंधीअ जो हिकिड़ो पंहिंजो अहम किरदारु आहे, अहम हैसियत रखे थी। असां पूरी कोशिशि कंदासीं त जेतिरी असांजी ॼाण आहे पंहिंजे वस वितार वक़्ताइता क्लासिस जो आगाज़ कयूं ऐं तव्हांखे ईअं ई सिंधीअ पढ़ायूं ऐं सम्झायूं ऐं क्लासिस हलायूं जीअं प्रिवियस क्लासिस में असां हलाए चुका आहियूं प्रिवियस टाइम में। सो सिंधी मां पाण पढ़ाईंदमि ऐं जेके बाक़ी ॿिया इंग्लिश आहे ऐं बायोलॉजी आहे, फिज़िक्स आहे, मैथमेटिक्स आहे, केमिस्ट्री आहे या जर्नल ऐं साइंस जेको पोर्शन आहे उनजे लाइ जेके सब्जेक्ट हुन ज़ाहिरी आहे उनजे लाइ सब्जेक्ट स्पेशलिस्ट टीचर्स खां क्लासिस वठाया वेंदा ऐं उनजे लाइ तव्हां मानाइती मोट जे इंतज़ार में आहियूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजा क्लासिस बि हली रहिया आहिनि, शबाना नवाज़ WhatsApp स्टडी ग्रुप्स बि हलनि पिया, नंबर स्क्रीन ते तव्हांजे साम्हूं अची वियो हूंदो। त पहिरीं IBA 5 to 15 जी बि असां तयारी कराई, हाणे HST जी बि असां तयारी करायूं पिया। इन नंबर ते तव्हां राब्तो करे सघो था ऐं ग्रुप में ऐड थी सघो। फेसबुक ते असांजो पेज आहे, उन में बि तव्हां उनखे फॉलो कयो, उन ते बि तव्हां सां असां जेके क्लासिस आहिनि उहे शेयर कंदासीं, टेस्ट शेयर कंदासीं ऐं अपडेट्स ईंदड़ जॉब्स जे हवाले सां ऐं हिन जॉब्स जे हवाले सां जेके आहिनि तव्हां सां वक़्तनि ब वक़्तनि शेयर थींदियूं रहंदियूं, न सिर्फ़ु शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ते पर शबाना नवाज़ ऑफिशियल फेसबुक पेज ते बि ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल WhatsApp स्टडी ग्रुप ते बि। नंबर त स्क्रीन ते लिखियलु आहे, तव्हां नोट करे सघो था, उन में राब्तो करे सघो था। उन में स्टडी शेड्यूल एंड वीकली टेस्ट शेड्यूल आहे ठहियलु हूंदो आहे जंहिंमें क्लासिस शेयर कया वेंदा आहिनि ऐं उनखां पोइ वरी पहिरीं त असांजी हर 3 ॾींहंनि खां पोइ टेस्ट हूंदी हुई, पर HST SS एंड SST जे लाइ वीकली टेस्ट कई वेंदी,
वीकली क्लासिस हलाया वेंदा इंग्लिश जा, मैथमेटिक्स जा, बायोलॉजी जा या केमिस्ट्री जा या जेके बि सब्जेक्ट्स आहिनि ऐं उनजी पोइ MCQs अकॉर्डिंग टू SPSC पैटर्न। इन लाइ जो IBA जो पैटर्न ऐं टेस्ट ॾियण जो मयार लेवल तरीक़ेकार अलॻि आहे, जॾहिं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो अलॻि आहे। असां पूरी कोशिशि कंदासीं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा कमीशन जेके लेक्चरर्स आहिनि उहे फर्स्ट ईयर इंटर जा क्लासिस तव्हां ताईं तव्हांखे पढ़ाइनि ऐं पंहिंजा तजुर्बा तव्हां सां शेयर कनि एंड अकॉर्डिंग टू दियर प्रीवियस एक्सपीरियंसिस तव्हां खां टेस्ट वठनि। सो इंशाअल्लाह ताला पंहिंजो सिलसिलो क़ाइमु रहंदो, साथ क़ाइमु रहंदो त जेतिरो हल्को तव्हां IBA PST जे टेस्ट में सिंधीअ खे वरितो हुयो ओतिरो ई ज़ाहिर आहे घणनि काफ़िनि खे नुक़सानु सिंधीअ ॾिनो। ठीकु आहे, त ईअं ई सिंधी जेको आहे हिकिड़ो मेजर रोल प्ले करे थी हिननि टेस्टनि में बि। सो जेकी बुक्स आहिनि 9th क्लास में आहे सिंधी ऐं ॿी इंटर क्लास में आहे सिंधी, बाक़ी फर्स्ट खां वठी 8 ताईं आहे। फर्स्ट खां 8 ताईं जेका साइंस आहे उनखे असां जनरल साइंस चवंदा आहियूं, जॾहिं उहे 9th में ईंदा आहिनि त पोइ बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री थी वेंदी आहे। सो उन्हनि खे IBA 5 to 15 जी जेके जॉब्स जी तयारी आहे या HST जी जेका तयारी आहे या जेके बि टेस्ट आहिनि, वैक्सीनेटर BPS 5 to 15 जा क्लासिस बि मिस सना जलबाणी असांजे चैनल ते हलाए पई। उहे त असां सॼो साल आराम सां निंड कंदा आहियूं, पोइ जॾहिं असांजो सिर्फ़ इशू थींदियूं आहिनि त असां बुक्स कढी ऐं किताबनि तां जेके आहिनि मिटी विटी छंडे ऐं पोतियूं लाहे ऐं पोइ पढ़णु शुरू कंदा आहियूं। पोइ जॾहिं असांजी टेस्ट क्वालिफाई न करे सघंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं मेरिट न आहे, ऐं अगरि असां टेस्ट क्वालिफाई करे था त पोइ मेरिट आहे। असां सम्झी सघूं था अमर जलील वांगुरु त ख़ाली खीसे खां वधीक वज़नी दुनिया में का बि शइ न आहे। सो बेरोज़गारीअ जी अज़ियत में जेके मुब्तला आहिनि उहे सम्झी सघनि था, पर असां बि तव्हांजे तकलीफ़ में बराबरि जा शरीक आहियूं। त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट तव्हांखे अपॉर्चुनिटी ॾिए थी त बराए महिरबानी ऐं सिर्फ़ु उन वक़्त ते तयारी न कयो जॾहिं शेड्यूल अनाउंस थो थिए या जॾहिं सिल्प्स इशू थी वञनि या जॾहिं हफ़्तो या महीनो पढ़ाई में रहे थो। इहा त तव्हांखे ख़बर आहे न, सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे या IBA हुजे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खां ॿाहिरि सवाल न ईंदा, उन कोर्स खां ॿाहिरि सवालात न ईंदा। इन लाइ कोशिशि कयो त जेको कोर्स आहे उहो तव्हांखे बिल्कुलु ईअं ई यादि हुजे जीअं अल्हम्दुलिल्लाह IBA जे टेस्ट में नौजवाननि जेके IBA जूं ग़लतियूं हुयूं उहे विद प्रूफ, विद पेज नंबर, क्लास, चैप्टर कढी ऐं जेका इलाही तेज़ मुहिम हलाई जंहिं ते IBA रियलाइज़ करे तव्हांखे ग्रेस मार्क्स ॾिनियूं। पंहिंजे सब्जेक्ट्स ते तव्हांखे ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे कोर्स ते तव्हांखे एतिरी कमांड हुअणु घुरिजे। असां उमेद था कयूं त तव्हां असांखे मानाइती मोट ॾींदा ऐं तव्हां महिनत कंदा, न सिर्फ़ु पंहिंजे लाइ पर पंहिंजे घर वारनि लाइ, पंहिंजी फैमिलीअ लाइ, पंहिंजे क़ौम लाइ ऐं पंहिंजी शनाख़्त जे लाइ। असांजी दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे बरसरे रोज़गार कंदो ऐं तव्हांजे लाइ आसानियूं पैदा कंदो। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल सां जुड़ियल रहो। कंहिं बि सब्जेक्ट में को बि सवाल हुजे कंहिं बि टीचर खां, यू कैन आस्क एनी टाइम, वी विल ट्राई टू respond to you as soon as possible। पंहिंजो ख्यालु रखंदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल ते जेकॾहिं नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे, लाइक करे, फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।